नाज़रीन हेडलाइंस अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है तो अरोड़ी में क़ौमी शाहरा ते मुल्तान का कराची बींदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई है। हादसे के नतीजे में 13 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो है। कल रात रोहड़ी में क़ौमी शाहरा ते मुल्तान का कराची बींदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई है। हादसे के नतीजे में 13 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू इन वक्त ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं, कल रात हादसो पेश आयो है। रोहड़ी में क़ौमी शाहरा ते मुल्तान का कराची बींदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई है। हादसे के नतीजे में 13 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं, ब्रेकिंग न्यूज़ है तो रोहड़ी के क़ौमी शाहरा ते मुल्तान का कराची बींदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई है। हादसे के नतीजे में 13 ॼणा फौत ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी आहिनि।